सिंध हारी कमेटी के अगवान संदस कोटे समर जतोई के गुजारिश कंदस त पाण अचे आजियानी तकरीर करे सभी जी भरपूर ताड़ियन में कामरेड समर खान जतोई मौजूद हैं स्टेज ते वेठल कांवर भट्टी साहब अजहर जतोई साहब सभी के GSN कामरेड हैदर बग जतोई इनकलाबी तहरीक जो नाम है धरती जी इन तारीख जी जेस ताईं जिंदा है कामरेड जो नाम सदाई लाए ऊंचो हकन जी हौसला ला अरबे छो इन जमीन हारन के दियारे खां वठी NXC 1 यूनिट ताईं समूरी जिदोजहद पिता मोहन जे दरे जो इन अजीम मकसद कलेक्टर जेरे ओहदे ता इस्तीफा देई कलेक्टर जेरे ओहदे ता इस्तीफा देई पोस्ट के लतणी मजलूम मानुन जो भर झले मैदान में लथो मानुन जे वटे एदे वडे कुर्बानी दे हिन वसदी का के जे वसदी गाल नाए यो सच्चाई अलम बरदार सिर्फ कामरेड हैदर बग जतोई जेके अज भी दुनिया बाबा सिंह के नाम सा सजाए थी साथियों कामरेड के जो वारो वजायो भूत तारीख के सिफन में हमेशा ला अमर थी यो सरफरोश थी यो समूरी सिंध का विछड़ी जरूर आए पर सच ही आए वो विसरो हरगिज़ ना आए जिंदा क़ौमूं पंहिंजे हीरनि खे विसारी जूं आहिनि विसार जे छो इन हीरनि सां असांजी तारीख़ जी शुरुआत थिए थी इन तारीख़ के असांजो रक्त दौड़े थो रक्त हमेशा टहकंदो रहंदो ही हाणे हंधि कंदो आहे इनकलाब छो ई त इनकलाब राहनि में छा भोगणो पवंदो आहे इहो असांजे चङी तरह ॼाणूं था कामरेड हैदर बग जतोई जेको हिकु मुकमल आदर्शी इनकलाबी इंसान हो जेको असांखे इनकलाब जो गस ॾेई वियो आहे पर ख़बर न आहे छो तव्हां असांखे गस ते हलण लाइ तयार न आहियो रुगो सणभन नारनि जे करे रावनि जे करे मुर्गो ई गस खे विञायो पियो वञे इन लाइ किथे बि ईअं न थिए जो मंज़िल जी ॻोल्हा कंदे पाण विञाइजी न वञूं छो पोइ ॻोल्हण मुश्किल थी पवे साथियो अॼु पंहिंजी धरती मां ॾाढी सूरनि में आहे इन दुश्मन वेड़ी धरती सां धोखो करे रहिया आहिनि धरती मां जे ॿिनि हिस्सनि में रहण जा ख्वाब ॾिसी रहिया आहियो तव्हां चाहियो था अवां धरती जा वेरी ही धरती मुंहिंजो नंग आहे पंहिंजे करोड़ सिंधी इन 5 करोड़ सिंधियुनि जी सिक्योरिटी गार्ड आहिनि तंहिं करे अहिड़ा ख्वाब ॾिसणु छॾे ॾियो अहिड़े ख्वाबनि में ही धरती रहणी आहे त धरती जो हिलाली पुठ थी ॾेखारियो चई छॾियो GSN जाम मोहब्बत PSN साथियों अॼु पाण बाबा सिंह जी वसी ते हज़ारे तादाद में गॾिया आहियूं अॼु वचन था करियूं धरती मां जे इंच जी हिफ़ाज़त कंदासीं धरती जे दुश्मननि खे दौड़ाए धिका छॾे पोइ सुख जो साथ खणींदासीं जीअं कामरेड हैदर बग जतोई हक वठण लाइ केॾा पोइ ते न हटियो साथियों तकरीर ख़त्म करण खां अॼु बस एतिरो चवंदसि त बाबा सिंह पंहिंजी तहवील जिदोजहद खां कॾहिं न थकियो पर संदसि अखियुनि में उजागो वॾी तहवील हो इन 59 सालनि जे मुसलसल उजागनि जी करे अॼो उहो ॾींहुं पंहिंजी धरती मां जे हंज में सदाई लाइ सुम्ही रहियो पर हाणे पाण खे जाॻणो आहे ऐं ॿियनि खे बि जाॻाइणो आहे त जीअं पंहिंजा हक़ वठी सघूं GSN